प्रोग्राम अवाम आडो में अवां खिदमत में हाज़िर आहियूं। अॼु प्रोग्राम अवाम आडो में जेका मेहमान शख्सियत असां सां साण आहे, सिंध जी क़ौम परस्त सियासत जे हवाले सां हिकु तमामु वॾो नालो, इज़त ऐं एहतराम सां जिते बि क़ौम परस्त सियासत जो ज़िक्र थींदो आहे त उन जो नालो वरितो वेंदो आहे। अॼु प्रोग्राम अवाम आडो में मां जे सिंध क़ौमी महाज़ जे अॻुवाण बशीर कुरैशी साहब खे दिल जी गहराइनि सां चवां थो। साईं नियाज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, शुक्रिया तव्हांजो। कुरैशी साहब, हाणे पाण सिंध जी क़ौम परस्त सियासत जो ज़िक्र कयूं था ऐं पाण ॾिसूं था त सिंध जी क़ौम परस्त सियासत तमामु घणी पुराणी आहे। तमामु वॾा नाला उन में असांखे नज़र अचनि था, तमामु वॾियूं कुर्बानियूं असांखे क़ौम परस्त सियासत जे हवाले सां नज़र अचनि थियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका मां सम्झां थो त लेक करे थी, जंहिंजी खोट आहे त असां उन सिंध जे क़ौम परस्त सियासत खे आलमी सतह ते सिंध जे मसइले खे पेश करण में नाकाम पिया आहियूं। नज़र ईअं थो अचे त भई असां या त पंहिंजो केस सही नमूने पेश ई न कयो आहे, ऐं जेकॾहिं आउं ईअं चवां त मुल्की सतह ते बि असां नंढनि क़ौमुनि जे माण्हुनि खे पंहिंजो इतिहादी बणाइण में को एतिरो कामयाबु न विया आहियूं जेतिरो कामयाबु थियणु घुरिजे। तव्हां मुंहिंजी न राय सां इतफ़ाक़ कयो था या सम्झो था न तव्हां पंहिंजी तव्हां ॿियो ओपिनियन आहे? न साईं, तव्हांजी महिरबानी। असां सम्झूं था त सिंध जो जेको केस आहे, जी सर, अॼु बैन अल-अक़वामी तौर ते सिंध जे हर टेबल ते पहुची चुको आहे। साईं, ऐं हर छो त एतिरियूं 63 सालनि में सिंध सां नाइंसाफ़ियूं ऐं ज़्यादतियूं थियूं आहिनि, उहे कंहिंखां बि ॻुझूं न रहियूं आहिनि। सिंध जे हर माण्हू, भली ॿाराड़ी जो सादो माण्हू हुजे, पढ़ियो लिखियो माण्हू हुजे, या शागिर्द हुजे, या पोरियत हुजे, अॼु हर सिंध जे माण्हू में इहो अहसासु वॾी शिदत सां पैदा थी चुको आहे त असां पंहिंजे धरती ते, हिन पंहिंजे वतन ते ग़ुलाम आहियूं। असांजा पैदावारी ज़रिया सभु क़ैद में आहिनि। असांजी ज़बान, असांजी सकाफ़त, असांजी ॿोली, असांजी धरती ते अॼु असांजो को बि अख़्तियार कोन्हे को। अॼु इन ॻाल्हि खां आउं सम्झां थो दुनिया जो हर माण्हू वाक़ुफ़ु आहे। अॼु दुनिया तमामु सोढ़ी थी वई आहे ऐं इंटरनेट, टेलीफोन, मीडिया एतिरी तेज़ थी वई आहे जो सॼी दुनिया इन शइ खे वॉच करे थी। वॾी में वॾी जेकॾहिं चइजे त तमामु पॉपुलर क़ौम परस्त पार्टी जा अॻुवाण आहियो, तव्हांजो पंहिंजो ग्राउंड ऑफ ऑपरेशन त सॼी सिंध आहे। तव्हां मूंखे नज़र नथो अचे त तव्हां सिंध खां ॿाहिरि विया आहियो, सिंध खां मुल्की लेवल ते ॿाहिरि विया आहियो, या ख़ुदि सूबाई लेवल ते ॿाहिरि विया, त तव्हां पंहिंजो केस किथे पेश कयो? असीं पंहिंजे सिंधी माण्हुनि ताईं पेश कयो आहे। मीडिया जे थ्रू असां बैन अल-अक़वामी इदारनि ताईं पहुता आहियूं। असां पंहिंजो केस इंटरनेट जे ज़रिए, मुख़्तलिफ़ फोरमनि जे ज़रिए, ऐं उहे कारकुन जेके असांजे क़ौमी तहरीक सां सलाहियल रहिया आहिनि, जेके क़ौमी तहरीक सां वाबस्ता रहिया आहिनि, अॼु उहे घणा माण्हू ॿाहिरि आहिनि। जिते वञनि था उते असांजी ॻाल्हि पहुचे पई। अॼु तव्हां इंटरनेट ते ॾिसंदो त साईं GM सैद जा जेके मुख्य किताब आहिनि, उहे सभु इंटरनेट ते उन्हनि जो तर्जुमो थियल आहे। उन्हनि जी बायोडेटा सॼी उन्हनि में आहे। सो आउं नथो सम्झां त को जेके बैन अल-अक़वामी इदारा आहिनि जिन जो अॼु सिंध फोकस आहे, उहे सिंध जे मामलनि खां वाक़ुफ़ु न हुजनि। बाक़ी हाणे एॾा वॾा मौक़िया असांखे कोन मिलिया आहिनि जो असां वञी जिथे किथे वञी बीही ऐं पंहिंजो केस रिपीट कयूं। पर आउं सम्झां थो असां मीडिया जे थ्रू, इंटरनेट जे थ्रू, असां पंहिंजनि माण्हुनि जे थ्रू, मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट्स जे थ्रू असीं सिंध सां नाइंसाफ़ी एतिरियूं आहिनि जो इहे कंहिंखां ॻुझूं न रहियूं आहिनि। उहे अॼु तारीख़ जो हिकिड़ो रिकॉर्ड आहिनि। ऐं सम्झां थो त सिंध जे ॿाहिरि वेठल सिंधी माण्हुनि ताईं, सिंध जा जेके सिंध में जिन मुल्कनि जा इंट्रस्ट आहिनि, उन्हनि माण्हुनि जे टेबल ते बि सिंध जो केस लाज़मी ज़रूरु आहे। अॼु इन शइ ते बहस बि थियनि पिया। उन करे असां पंहिंजी ताक़त जो जेको महवर आहे, असां उहो सिंधी क़ौम खे सम्झूं था ऐं असां पंहिंजनि माण्हुनि ताईं पहुता आहियूं। माण्हुनि असांखे मोट बि ॾिनी आहे। थुली ॻाल्हि इहा चई सघो था त तव्हां पंहिंजे हिन वक़्त ताईं जेका बि जिदोजहद आहे या पैगाम पहुचाइण जो जेको सोर्स आहे या जेका महिनत आहे, तव्हां सम्झो था उन मां तव्हां सेटिस्फाई आहियो? असां बिल्कुलु सेटिस्फाई आहियूं। असांजो सोर्स सिंधी क़ौम आहे, सिंध जो माण्हू आहे,
उन ताईं असां बार बार पहुता आहियूं, ॻोठनि में, ॿाराणनि में, शहरनि में, बाज़ारनि में, झर जंग में। अॼु तव्हांखे सिंध जो ॻाढ़ो झंडो नज़र ईंदो। सिंध जो माण्हू सिंध सां मोहबत करण जो अॼु इहो आलम थी वियो आहे त भली खणी केॾो बि सिंध जो मुखालिफ़ हुजे, खणी जमायत इस्लामी हुजे या जेके बि कट्टर वफ़ाक़ परस्त जमायतूं हुजनि, उन्हनि जो बि जेतिरे ताईं स्टेज ते अची जीए सिंध जी ॻाल्हि नथा कनि, सिंध जी ॻाल्हि नथा कनि, जीए सिंध नथा चवनि, माण्हू उन्हनि खे ॿुधण जे लाइ बि तयारु कोन्हनि। ऐं सम्झां थो इहा असांजे साईं जी एम साहिब जे फ़िक्र जी इहा फॾी फतेह आहे जेको आहे। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा। जी बशीर साहब। बशीर कोई साहब वेठा आहिनि, केथो ॻाल्हाए अदा? जी हरीश ॻाल्हायां थो, नंगर पारकर थरपाकर मां। हरीश कुमार? जी जी नंगर पारकर मां। जी जी। छा सवाल आहे हरीश साहब? जी सवाल इहा था, जेकॾहिं अव्हां खे सिंध जो अवाम ईंदड़ इलेक्शन में वोट ॾेई कामयाब करे त सिंध जे ग़रीब अवाम जा चंद अहम मसइला जीअं त तइलीम, सिहत ऐं बेरोज़गारी, इन्हनि मसइलनि खे कीअं हल कंदो? जी जी। तव्हांजो छा ख़्यालु आहे? साईं वठो था जवाब। साईं हरीश साहब तव्हांजी वॾी महिरबानी। जी जी। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असां नथा सम्झूं जी जी त को ही इलेक्शन जे ज़रिए को माण्हू जा असां चूंडजी अचूं ऐं सिंध जे माण्हुनि जूं जा ॾुख तकलीफ़ूं ऐं सूर दर्द करे सघूं। सो इहा ॻाल्हि असांखे नज़र नथी अचे, छो त हिन असेंबलियुनि जे अंदरि असांखे सिंधी क़ौम तस्लीम करण जे लाइ हू तयार ई कोन्हनि के। त असां सिंध खे कहिड़ा राइट्स वठी ॾींदासीं? मां सम्झां थो नलको, नौकिरी, नलको, रोड, रस्तो, मां सम्झां थो इहो असांजे मसइलनि जो हल कोन्हे को। असांजी संद जेका खरबे अरबे रुपया रोज़ानो कमाए थी पई, उहा दौलत सिंधियुनि जी आहे ऐं उहा दौलत असांखे हासिल करण जे लाइ असांखे वॾी जाखोड़, जदोजहद ऐं स्ट्रगल करणी पवंदी। ऐं हिन वक़्त ताईं जेके बि माण्हू असेंबलियुनि जे अंदरि पहुता आहिनि, उन्हनि सिंध खे कुझु बि न ॾेई सघिया आहिनि। ऐं नथो सम्झां त असेंबलियूं बलोचनि खे पंहिंजा राइट्स ॾियारे सघियूं, असेंबलियूं बंगालियुनि सां इंसाफ़ न करे सघियूं जॾहिं त उहे अक्सरत में चूंडजी आया। त आउं सम्झां थो इहो हिकिड़ो वक़्त जो ज़ियान थींदो त असां अहिड़ियुनि असेंबलियुनि में, जिन असेंबलियुनि में असांजे क़ौमी वजूद खे, असांजे धरती खे, असांजे वतन खे क़बूल ई न कयो वञे, उन असेंबलियुनि जे अंदरि वञी असां पाण खे दाग़दार त करे सघूं था, पर माण्हुनि जा मसइला हल करण में कामयाबी असांखे नथी हासिल थिए। हेलो अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर। मुझे यही बशीर साहब का फर्स्ट क्वेश्चन यू आ केथो ॻाल्हाए? पहिरीं नालो ॿुधायो था? सर शिराज सुमरो फ्रॉम अलीबैर। शराज सुमरो किथां था? अलीबैर। अलीबैर। छा सवाल आहे भाउ? सर मुझे पहिरीं सवाल इहा आहे त सिंध जे तइलीमी इदारनि में माहौल ख़राब करण जो ज़िम्मेवार केरु आहे? जी साईं वठो था जवाब बशीर साहब। आउं सम्झां थो त वॾे में वॾो ज़िम्मेवार इंतिज़ामिया ऐं हुकूमत आहे, जेका तइलीमी इदारनि में माहौल बहितर करण में नाकाम वई आहे। तव्हांजूं ज़ैली तंज़ीमूं आहिनि जीअं कॉम्परसन जूं सताफ़ा, जिसाफ़ा ऐं ॿियूं जेके ज़ैली तंज़ीमूं आहिनि, उहे ई असांजे नज़र में शायदि उहे ई माहौल खे ख़राब कनि पियूं। न उन्हनि जो बि थी सघे थो किथे किथे माण्हू जेके बि पार्टियुनि में अचनि था पिया, उहे मुआशिरे में अचनि था, उनमें ज़रूरु थोरियूं घणियूं ख़राबियूं हूंदियूं, पर इंतिज़ामिया हथ वठी अॼु शागिर्दनि खे करप्ट करे छॾियो आहे। अहिड़ा माण्हू उते जेके वेठल आहिनि, उहे एडमिनिस्ट्रेशन क़ाइमु करण जे बजाए, शागिर्दनि जा प्रॉब्लम ऐं मसइलनि खे हल करण जे बजाए उन्हनि खे करप्शन ते हिराइनि पियूं, जंहिंजा कई मिसाल जेके आहिनि से असां तव्हांखे ॾेई सघूं था। उन करे असां चऊं था त इंतिज़ामिया जेतिरे ताईं शागिर्दनि जे माहौल खे बहितर न कंदी ऐं उन ते गवर्नमेंट जो बि हथ आहे, त उते जेके फोर्सिस वेठा आहिनि उहे हमेशह शागिर्दनि जी तज़लीम कनि पिया ऐं उते अहिड़ो माहौल पैदा पिया कनि जो शागिर्दनि मजबूर थी जेके आहिनि अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं कनि पिया। उन करे असां चाहियूं था त तइलीमी इदारनि जो माहौल दुरुस्त करण जे लाइ सभ खां वधीक शागिर्दनि खे पंहिंजो रोल अदा करणो पवंदो ऐं उन में असां सियासी जमायतूं बि जेके आहियूं, उन्हनि हर वक़्तु असां इहा कोशिशि कई आहे त पंहिंजे शागिर्दनि खे बहितर तरबियत ॾियूं, बहितर तालीम ऐं ॾांहुं उन्हनि खे मुआइल कयूं ऐं उन्हनि जी बहितर हवाले सां उन्हनि खे कंट्रोल में रखूं। सर मुंहिंजो सेकंड क्वेश्चन इहो आहे त सिंध जा कॉम्परस हिकु छो नथा थियनि ऐं जीएम सईद जी पार्टी खे तोड़ण जो ज़िम्मेवार केरु हो?
साईं GM सैद जी पार्टी जे ज़िम्मेवार टोण जूं त मां सम्झां थो त जिन माण्हुनि खे सिंध जे आज़ादी मां तकलीफ़ थिए थी उहे ई वधीक टोण जा जेके आहिनि मुतहरिक आहिनि, जेके पंहिंजनि हुरबनि पंहिंजनि साज़िशुनि जे ज़रिए शुरू खां वठी जेको आहे साईं GM सैद जे जॾहिं हाल हयात हुया उन वक़्त खां वठी इहे साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि, पर GSN जे नज़रियाती कारकुननि उन्हनि सभिनी साज़िशुनि खे नाकाम बणायो आहे। बाक़ी रहियो सवाल क़ौम परस्तनि जे गॾु थियण जो, उन जा कई कारण ऐं सबब आहिनि। हिकिड़ा क़ौम परस्त जेके असां चऊं था त सिंध जो जेको इस्तेहसाल करे थो, सिंध जी जेका फुरलुट करे थो, सिंध सां खे जेको दाइमी तरह ग़ुलाम बणायो वेठो आहे उहो पंजाब जा, पर कुझु क़ौम परस्त अहिड़ा आहिनि जेके चवनि था त बाबा हिते सिर्फ़ु मखसूस लाबी या उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जेका आहे असांजो इस्तेहसाल करे थी। बिल्कुलु सही था चओ, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जॾहिं बि ईंदी आहे त तॾहिं क़ौम परस्त रोडनि ते छो हूंदा आहिनि? आउं सम्झां थो त इहा तव्हांजी ॻाल्हि ग़लति आहे त जनरल ज़िया जे दौर में तव्हां जेकॾहिं सॼो रिकॉर्ड खोले ॾिसंदव त सभ खां वधीक कोड़ा जेके खाधासीं उहे GSN जे कारकुननि खाधा, जेलनि में जेको सभ खां वधीक वियासीं उहे GSN जा कारकुन वियासीं। अॼु बि तव्हांखे असां इहो रेशो कढी ॾेई सघूं था त असांजे हज़ारे नौजवाननि पुठियुनि ते कोड़ा खटा, सज़ाऊं खाधियूं, असां पाण सज़ाऊं खाधियूं, जेल भोॻियासीं। जनरल ज़िया खे छॾे जेकॾहिं ॿियनि डिक्टेटरनि जे दौर में ईंदासीं बि सभ खां वधीक जेको आहे सो रजिस्ट्रेशन असां कई आहे। प्रोग्राम अवाम आॾो जारी आहे, हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। काविश अवाम आॾो में हिकु भेरो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असांजी महिमान शख़्सियत आहिनि जनाब साईं बशीर कुरैशी साहब। सलाम अलैकुम अदा। साईं वालेकुम सलाम साईं। केरु थो ॻाल्हाए भाउ? हुसैन बख्श थो ॻाल्हायां कासिमाबाद खां। जी हुसैन बख्श साहब, छा सवाल आहे तव्हांजो? मुंहिंजा साईं बशीर साहब खां ॿ सवाल आहिनि। जी जी अदा। हिकिड़ो पहिरियों सवाल इहो आहे त जीअं त साईं पार्लियामानी सियासत करण जा मुखालिफ़ आहिनि ऐं सिंधी अवाम खे पंहिंजे कमनि कार्यनि लाइ पार्लियामानी सियासत कंदड़ वेकाऊ वॾेरनि तरफ़ वञणो पवे थो। जी जी। जीअं त हिन वक़्तु सिंधी माण्हू तमामु बुख, बीमारी, बेरोज़गारी ऐं बदहाली जे वर चढ़ियल आहिनि। जी जी। ऐं जेको साईं बशीर साहब आज़ादी जी ॻाल्हि कनि था त छा उहा कहिड़ी रीति मुमकिन आहे? छा इहो कमु एॾो सवलो आहे जो चंद मुज़ाहिरनि ऐं बुख हड़ताल सां इहो थी वेंदो? जी हुसैन बख्श साहब जो जवाबु वठूं था, पोइ वरी तव्हांखां ॿियो सवाल अथव। जी जी साईं हुसैन बख्श साहब, तव्हांजी महिरबानी। मसइलो हीअ आहे त अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान खे 73 साल गुज़रे थिया आहिनि ऐं इलेक्शनूं बि थियूं आहिनि, नुमाइंदा चूंडिजी बि आया आहिनि ऐं जेके बि हिन वक़्त नुमाइंदा चूंडिया आहिनि उनजी सिंध जी का बि ख़िदमत न करे सघिया आहिनि। अॼु जिन माण्हुनि खे वोट ॾेई असां इक़्तिदार जे ऐवाननि ते पहुचायूं था त तव्हां ॾिसो त उहे नौकरियूं बि पैसनि था ॾियनि, कमकार बि पैसनि था कनि, बदिलियूं बि पैसनि ते थी थियनि। इवन एतिरे ताईं जो हू पंहिंजूं ऑफिसूं खोले वेठा आहिनि त बाबा अचो कमीशन ॻाल्हायो असांखे ॾियो जेको आहे सो। त ग़रीब माण्हू त वीचारो उहो ई ग़रीब आहे जेको आहे सो। नौकरियूं उन्हनि माण्हुनि खे थियूं मिलनि जेके अॻु या त जागीरदार आहिनि या ब्यूरोक्रेटनि जा पुट आहिनि, जेके वॾा वॾा ॻरा पैसा ॾेई नौकरियूं वठी था वञनि जेको आहे सो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त सुभाणे असां पार्लियामेंट खे इन जे करे बि रद्द कयूं था त पार्लियामेंट जे ज़रिए असां पंहिंजा मसइला अॼु ॾींहं ताईं हल नथा कराए सघूं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जेको असां तव्हांखे ॿुधायां त असेंबलियुनि में जेके बि माण्हू फार्म भराइनि था, जेतिरे ताईं एजेंसियूं उन खे क्लियर नथियूं कनि उन वक़्त ताईं उन जो फार्म बहाल ई कोन थो थिए। त अहिड़ी सिचुएशन में असां सिंधी माण्हुनि जी कहिड़ी ख़िदमत करे सघंदासीं, कहिड़ो उन्हनि खे रिलीफ ॾियारे सघंदासीं, कहिड़े तरीक़े सां उन्हनि जा अहज इज़ाव ऐं मसइला हल कराए सघंदासीं। अदम तशद्दुद जे बुनियाद ते असां पंहिंजी जदोजहद कयूं पिया। तव्हां ॾिठो, ऐं यकीन सां चवां थो त 7 नवंबर ते लखे माण्हुनि इहो हुननि फ़ैसिलो ॾिनो जेको आहे सो, जंहिंमें सिर्फ़ु इहे लखे माण्हू न हुया, पर इहे आउं सम्झां थो सिंध जे हर माण्हूअ जी, हर ॻोठाणे, हर पढ़े लिखे माण्हुनि जे दिलनि जे धड़कन जो हिकिड़ो आवाज़ु हुयो जेको असां सिंधी माण्हुनि ताईं, दुनिया ताईं, बैन अल-अक़वामी इदारनि ताईं पहुचाइण में कामयाबु वियासीं। पर असांखे यकीन आहे त जेकॾहिं सिंध जे माण्हुनि में
उहा क़ौमी सुजागी ऐं क़ौमी गैरत जॾहिं पैदा थी पवंदी, जॾहिं अवाम रोडनि रस्तनि ते निकिरी अची पंहिंजे तारीख़ी राइट जे लाइ जेको राइट असांखे हज़ारे सालनि खां वठी वरिसे में मिलियल आहे त ही सरज़मीन सिंधियुनि जी आहे, हिन जा मालिक असां सिंधी आहियूं। जेका मालिकी अॼु असां खां खसी वई आहे उहा जेतिरे ताईं असां उहो पंहिंजो बुनियादी अहम जेको मसइलो आहे उहो हल न कराईंदासीं, उन वक़्त ताईं सिंध खे को बि रिलीफ ॾियारे न सघंदासीं। अॼु 5 या 50 या 20,000 नौकरियूं असांजे मसइलनि जो हल न आहे। असां वटूं हितां तेल जेका मुल्क जी 67% खां वधीक गैस पिया खणनि। ही मुल्क जेको आहे सो हितां पेट्रोल तेल जी सूरत में हिते मिले पियो, जेको आहे सो हिते समुंड जी कमाई असांजी खणनि पिया। आउं सम्झां थो थुले लेखे 1600 अरब रुपया वफ़ाक़ असां खां खसे वञे थो, फुरे वञे थो, खणी वञे थो, बदिले में असांखे कुझु बि नथो मिले। या एॾी सारी दौलत जेका आहे उहा सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे, असांजी धरती जी पैदावार आहे, सदियुनि खां वठी असां इन जा मालिक आहियूं। असां उहा पंहिंजी तारीख़ी जेका मिल्कियत आहे उहा वापसि कराइणु घुरूं था। उन जे लाइ भाउ मिठा क़ुर्बानी त ॾियणी पवंदी न। हेलो हेलो अदा कुरैशी साहब। हाँ कुरैशी साहब वेठा किथां ॻाल्हायो था? अदा कामरेड हैदर खोसो चेयरमैन मज़लूम तासफर अदा गुलाब लगारी में। कामरेड हैदर खोसो साहब जी अदा जी गुलाब लगारी मां गुलाब लगारी। हाँ छा सवाल आहे कामरेड साहब? अदा सवाल मुंहिंजो हिकिड़ो आहे पर ॿिन्ही सन ते मुश्तमिल आहे। हाँ तव्हां करे वठो थोरो मुख़्तसरन भाउ। झंडो साॻियो, प्रोग्राम साॻियो, जी जी नज़रियो मंसूर साॻियो, वॾी ॻाल्हि त रबर बि साॻियो। पोइ हर 6 महीने GSN जे नाले सां जेका सिंध जी आज़ादी पसंदि जेके बि धुरियूं आहिनि उनजे पेट मां कचो ॿार थो किरे, नई कांग्रेस पार्टी थी ठहे ऐं उनजा सबब कहिड़ा आहिनि। ऐं ॿियो हिसो इहो आहे त छो जो मज़लूमनि जी नुमाइंदगी पियो कयां त जॾहिं बांग्लादेश पाकिस्तान सां गॾो त बंगाली चवंदा हुआ राजू बि थियनि ऐं सही चवंदा हुआ। ऐं बंगालियुनि त आज़ादी वरिती जी जी बंगाल मां थी आयो आहियां। ऐं हींअर बंगाल जी जेका पोज़ीशन आहे न उते सिर्फ़ु नाला बदिलिया आहिनि, चेहरा बदिलिया आहिनि, पर उते जी अक्सरती जेका आबादी आहे यानी हेठियूं तबिको उहे अञा उहे साॻिया ॾुखायल आहिनि ऐं ज़ुल्म जो शिकार आहिनि। जी जी ऐं जेकॾहिं आज़ादी 80 वठूं हेठियों तबिको सिंध जो ऐं उन ते हुकूमत वरी बि साॻिया मीर पीर वॾेरा अची कनि, उन आज़ादी में असां हेठे तबिके खे मज़लूमनि खे फ़ाइदो कहिड़ो पहुचंदो? ठीकु कामरेड हुसैन खोसो तव्हां जवाबु वठूं कुरैशी साहब खां। जी साईं। जी जी साईं हुसैन बख़्श साहब, हैदर बख़्श साहब, अर्ज़ु इहो आहे त GSN में जेके बि अॼु ॾींहं ताईं धड़ा जा ग्रुप थिया आहिनि, ऐं सम्झां थो त मुंहिंजे रबर साईं GM साहिब जॾहिं हाल हयात हुयो तॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं जा ग्रुप पैदा बि थींदा हुया ऐं उन्हनि सभिनी जो जेको इख़्तिलाफ़ रहियो तक़रीबन उसूली क़िस्म जो न रहियो आहे, ज़ाती नोयत जो रहियो आहे। जिन उसूली क़िस्म जी ॻाल्हि रखी उन्हनि सिंध खे वॾा ख़्वाब ॾेखारिया त असां गोरीला जंग जे ज़रिए सिंध जो इनकलाब हासिल कंदासीं, असीं तशद्दुद जी सियासत में यकीन रखे असां हीअं कंदासीं हूअं कंदासीं। पर मुंहिंजे रहबर साईं GM साहिब जो इहो फ़िक्र फ़लसफ़ो चिटो वाज़े ऐं खुलियल नमूने सां आहे त असांजी जदोजहद जो बुनियाद अदम तशद्दुद ते आहे। हाणे जिन माण्हुनि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं ऐं चयूं त बाबा सिंध खे असां जदीद क़िस्म जी गोरिला वारफेयर जे ज़रिए आज़ादी हासिल करे ॾींदासीं, त अॻिते हली असां ॾिसण में आयो त उन्हनि माण्हुनि पंहिंजे मंशूर मां सिंध जी आज़ादीअ जो प्रोग्राम ई कढी छॾियो ऐं अॻिते हली सिंध लफ़्ज़ बि हुननि कढी छॾिया जेको आहे सो। छो त अहिड़ा मिसाल असां वटि केतिरा ई आहिनि जेको आहे सो। असां चऊं था त जॾहिं बि क़ौमी तहरीकूं मैच्योर ऐं ताक़तवर थींदियूं आहिनि त साम्राज पंहिंजा हथ कंदा इस्तेमालु करे उन्हनि खे बरगलाइण जी कोशिशि करे, कारकुननि खे मुंतशिर करण जी करे अहिड़े क़िस्म जा उफ़ा हलाईंदा आहिनि। पर साईं GM साहिब जे नज़रियाती औलाद मुसलसिल इन्हनि तजुर्बनि मां गुज़री करे अॼु इन शइ ते पहुता आहिनि त अॼु GSN जे अंदरि को बि अहिड़े क़िस्म जो ॾार नथो विझी सघे। जिन विझण जी कोशिशि कई आहे अॼु उहे अकेला रहिजी विया आहिनि।
ऐं सिंध जे माण्हुनि उनखे रद्द करे छॾियो। कॉमरेड खुसे जे सवाल जो ॿियो हिसो इहो हो त भई हेठियूं तबिको जेकॾहिं आजपे वारी तहरीक हलाए थो ऐं उहा कामयाबु थिए थी त सूरत हाल कीअं वेंदी, हिन जो ख़्यालु आहे भई मुंहिंजो ख़्यालु आहे जेको मां हिन मां नतीजो अक्स कयो आहे त भई मथे लॾे खे बि हिन सॼी जिदोजहद में मथे क्लास खे बि हिन जिदोजहद में कॉम्प्रेस जिदोजहद में शामिलु थियणु घुरिजे। उहो असां चाहियूं था त क़ौमी जदोजहद में हर सिंध जो माण्हू हिसो वठी सघे थो। साईं मुंहिंजो मक़सदु इहो कोन हो जीअं साईं जिन ॿुधाए थो, साईं जिन थोरो मुंहिंजे ख़्याल में ग़लति मतिलबु वरितो आहे। जी जी तव्हां चिटो कयो भाई, चिटो कयो, वाज़े कयो। मुंहिंजो मक़सदु इहो तव्हां ताज़ो बंगाल मां थी आयो आहियां। हा हा त उते हिते जॾहिं बंगाल पाकिस्तान सां गॾु त बंगाली रेड़ियूं कंदा अॻिते हुआ बाद सां ज़ुल्म पियो थिए, पोइ हुननि हेठे तबिके उते जे माण्हुनि हेठे तबिके जे माण्हू क़ुर्बानी ॾेई बंगाल खे आज़ादु करायो। पर बंगाल में हींअर बुख बदहाली साॻी आहे, उते रुगो नाला ऐं चेहरा तब्दील थिया आहिनि, उनते उहा लठ जेका हले पई उहा साॻी आहे, बुख बेरोज़गारी बदहाली वारी। न सवाल छा थियो तव्हांजो तजियो थियो, सवाल छा आहे भाउ? इहो आउं चवंदो जेकॾहिं सिंध जी तहरीक जेकॾहिं हेठे तबिके जी अॻवानी में हले जी त उहा बहितर रहंदी। मथे तबिके जे ईंदी सिंध क़ुर्बानी हेठूं तबिको ॾे ऐं वरी बि मीर पीर वॾेरा सॼा इहे। ठीकु आहे ठीकु आहे, महिरबानी। इहो आहे त बंगालियुनि जो जेतिरे क़दुरु तालुक आहे त आउं सम्झां थो बंगाली असां सां गॾु हुया त ॾाढा तकलीफ़नि में ॾुखनि में हुया, पर अॼु बंगाली पंहिंजे क़िस्मतनि जा फ़ैसिला पाण पिया कनि। अॼु बंगालियुनि जे नाणे जी शरह असां खां वधीक आहे। बंगालियुनि जी तइलीम अॼु 100% उन्हनि जी तइलीमी याफ़्ता असांजो माण्हू आहे जेको आहे सो, त मां नथो सम्झां त बंगाल जेको आहे सो अॼु फ़ख़्रु महसूस थो करे त असां पंहिंजा नौजवान पंहिंजे वतन जे लाइ क़ुर्बान कयासीं। अॼु हू असां खां ख़ुशहाल सुठी इज़त वारी ऐं बहितरीन ज़िंदगी गुज़ारनि पिया। रहियो सुवाल त जीअं सिंध जी क़ौमी महाज़ जे अंदरि तव्हांखे को बि वॾेरो या जागीरदार कोन मिलंदो ऐं असांजे पार्टी जो हिकिड़ो मुकमिल तरह सां पंहिंजो प्रोग्राम आहे जंहिंमें ज़रूरी न आहे त असां आज़ादी हासिल करण खां पोइ या आज़ादी वॾेरनि जागीरदारनि जे हवाले करे छॾींदासीं। असां वटि सोशलिज़म जो नुक़्तो आहे, असां वटि सेक्युलर निज़ाम जा असां हामी आहियूं, असां वटि मुकमिल तरह सां हिकिड़ी जमहूरियत आहे। जीअं सिंध क़ौमी महाज़ पंहिंजे मंशूर में हिकिड़ो चिटो वाज़े ऐं खुलियल प्रोग्राम रखे थो। सिंध वटि एतिरा कुदरती वसीला आहिनि जो आउं एग्रीकल्चर जो शागिर्दु आहियां। मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं एग्रीकल्चर जा हिकिड़े तक़रीबन 1983 जे अंदरि असां सिंध मां कणिक जेतिरी पैदा थी थिए, फुटियूं जेतिरियूं पैदा थियूं थियनि ऐं कमांद ऐं पंहिंजो सारियूं, इन्हनि 4-5 जेको आहे सो फसलनि जा पैसा असां कलेक्ट करे पूरी सिंधी क़ौम खे विरायासीं त हर सिंधी माण्हू खे माहवार जेको आहे सो 2200 रुपया पिया अचनि। त इहे ॿी दौलत सिंध जी जुदा आहे जेको आहे सो। सिंध जो एग्रीकल्चर असांजो बहितरीनु आहे जेको आहे सो। सिंध मां गैस निकिरे थी पई वॾे तइदाद में, जेका हिन मुल्क जा तक़रीबन 93-94% जेके पंजाब जा कारखाना आहिनि उहे सिंध जे गैस ते था हलनि। तव्हां वटि तेल निकिरे थो, तव्हांखे समुंड पंहिंजो आहे जेको आहे सो, तव्हां वटि कोयलो एतिरो आहे जो जेकॾहिं कोयले मां सिंध जी बिजली पैदा कई वञे त आउं सम्झां थो त पूरी ॾखिण एशिया खे सिंध बिजली फ़राहम करे ॾेई सघे थी। उहा बि 100 साल या 200 सालनि जे लाइ न, पर पूरो 1000 साल ताईं असां उहा बिजली पूरी दुनिया पर पूरी ॾखिण एशिया खे असां सप्लाए करे सघूं था। एतिरी असां वटि दौलत आहे। असां सभिनी जे सभु सिंधी माण्हू आउं सम्झां थो यूरोप बि अमेरिका बि सिंध जो मोहताज थींदो, एतिरी तव्हां वटि दौलत आहे। पर असां सिंधी माण्हू पंहिंजे उन धरती जे सही पैदावार ॾांहुं पंहिंजी रवश जेका आहे रवैयो तब्दील करे पंहिंजे क़ौमी धारा में शामिल थियूं। प्रोग्राम अवाम आडो में हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। प्रोग्राम अवाम आडो में हिकु भेरो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असांजी महिमान शख़्सियत आहिनि साईं बशीर कुरैशी साहब। सलाम अलैकुम अदा। केथो ॻाल्हाए भा? प्लीज आउं दीनमंद मेमण आहियां, रिटायर्ड टीचर फ्रॉम राणीपुर। दीनमंद मेमण राणीपुर, छा सवाल आहे मेमण साहब? टीचर लिखंदा कयो, मूंखे रिटायर्ड उस्ताद न लिखो प्लीज महिरबानी। सर मां लिखण वारा त बिल्कुलु ॿुधायो त सवाल छा आहे भा? सर सवाल हीअ आहे त जेका साईं असांजो मोहतरम असांजो अॻवान जसकम जो मोहतरम बशीर साहब खां आहे साईं त साईं सिंध मुल्क
हिन वक़्तु पाकिस्तान जो सूबो आहे ऐं पाकिस्तान जे जेको वॾनि वसीलनि भरियो आहे, सिंध जे सभिनी वसीलनि ते कब्ज़ा आहिनि। असां जेकॾहिं रेवेन्यू नोटनि ऐं नाणे जी ॻाल्हि छॾियूं त सिंध जी ज़मीन आहे, सिंध जी मिटी आहे, सिंध जी वारी आहे, सिंध जो पथर आहे, कोयलो आहे, गैस आहे, पाणी आहे ऐं ॿी मैदनियात आहे, सभिनी ते कब्ज़ा आहिनि। नवंबर महीने में फ्रीडम मार्च त थियो ऐं जेके सिंध में आयल भाइर हुया उनखे भली कारकंद जोसीं त सिंध जे मफ़ादनि खे पंहिंजो मुफ़ाद सम्झो वञे। सिर्फ़ु हाणे हीउ थो थिए पियो त वाघ धणियुनि जे कननि ते का जूं चुरी ऐं हीउ बि आहे त भला का असांखे बुख, बदहाली, बेरोज़गारी, बदअमनीअ खां का निजात बि लीडर ॾियारींदा। जी पर इहो मुंहिंजो मुख़्तसिर सुवाल आहे। साईं कोई गुज़ारिश बि आहे त जी जी ठीकु, महिरबानी साहिब, हाणे जवाबु वठूं था। साईं आउं तव्हांजे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ आहियां त अॼु असांजे सिंध जे कंहिं बि पैदावारी ज़रिए ते असां सिंधी माण्हुनि जो को बि अख़्तियार कोन्हे को। असां मुकमिल तरह सां ग़ुलाम आहियूं ऐं सिंध कालूनी आहे ऐं उन कालूनी मां निकिरण जे लाइ असां जदोजहद कयूं पिया, सियासी जदोजहद कयूं पिया, सियासी वेड़ कयूं पिया, सियासी तरह माण्हुनि में उहा सुजागी पैदा करे माण्हुनि खे जदोजहद जे ज़रिए आणे सघूं था। छो त असां जूं असेंबलियूं असांजूं न आहिनि, उते असांजे आवाज़ खे ॿुधण वारो केरु कोन्हे, उते असांखे क़ौम सम्झण जे लाइ तयारु कोन्हनि, उते असांजे कंहिं बि जाइज़ ॻाल्हि खे करण जी हिमत नथा रखनि असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि। त हाणे इन सिचुएशन में ज़ाहिर आहे असां वटि अवामी कुवत ई असांजो अहिड़ो वॾो हथियार आहे जंहिंजे आधार ते असां हुकुमराननि खे मजबूर करे सघूं था। कल्ह असां जे सिंध जे आवाज़ ते चंद नौजवान निकिरंदा, साईं GM सैद सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कई, माण्हू साईं खे दहरियो सम्झंदा, काफ़र सम्झंदा। साईं असां कारकुन जॾहिं ॻोठनि में सिंध जी आज़ादी जो पैगाम खणी वेंदा हुआसीं, माण्हू चवंदा काफ़र आया आहिनि, भितर खणी जेको आहे सो असांजे कॾ पवंदा। पर अॼु लखे माण्हू असांखे ॿुधनि था, लखे माण्हू अॼु असांजे एहतिजाज में अचनि था। कुदरत सिंधियुनि जो पंहिंजो कमु पाण करे पियो। हाणे उन्हनि में असां सिंधी माण्हुनि खे थोरो सुजाग थी इन्हनि शयुनि खे एप्रिशिएट करे मैदान में अञा अचणो पवंदो। लख न आहिनि पर करोड़े माण्हू अची ऐं सम्झां थो जेकॾहिं मैदान ते बीही इहा डिमांड कनि त हीउ वतन असांजो आहे, असां हिन जा मालिक आहियूं, असां पंहिंजे तारीख़ी क्लेम तो हथ न खणंदासीं, त मूंखे यकीन आहे त दुनिया जी का बि ताक़त आज़ादी जी हिन जंग खे रोके न सघंदी। हेलो 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 साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु थो ॻाल्हाए? साईं मूंखे सवाल मुंहिंजो हिकिड़ो पहिरीं रहिजी वियो ऐं वरी ॿियो सवाल मूं कयो, फोन कटिजी वई। साईं केरु थो ॻाल्हाए? अदा हुसैन बख्श कासमाबाद खां। हा, सवाल छा आहे हुसैन बख्श साहब? साईं मुंहिंजो सवाल इहो आहे त साईं बशीर साहब जंहिंजी जेको आहे सो MQM सां वेझड़ाइप आहे। जी जी। MQM पार्लियामानी सियासत करे थी ऐं साईं हुनजा मुखालिफ़ आहिनि। जी था। MQM ईस्ट अजमेर ज़रिए इक़्तिदार वठे थी ऐं साईं ईस्ट अजमेर जा मुखालिफ़ आहिनि। MQM पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो हणे थी जॾहिं त साईं इहो नारो कोन था हणनि। MQM सिंधी माण्हुनि खे रोज़गार जी मुखालिफ़ आहे। कराचीअ में सिंधी माण्हुनि जे तालीम जा दरवाज़ा बंदि करे थी ऐं नौकरियुनि जा दरवाज़ा कराचीअ में बंदि आहिनि सिंधी माण्हुनि जे लाइ। कराचीअ में सिंधी माण्हू जा ॻोठ ठाहिनि था ऐं सिंध जे कंहिं बि इशूअ ते जीअं कालाबा डैम वग़ैरह जी बि मुखालिफ़ आहे। कंहिं बि बुनियाद ते उन्हनि सिंधी माण्हुनि जे उन्हनि सिंध जे इशूअ ते कॾहिं बि जेको आहे सो हिमायत न कई आहे। त साईं जो आख़िर कहिड़ो बुनियाद आहे MQM सां वेझड़ाइप जो? जी त महिरबानी था साईं। साईं अर्ज़ु इहा हुसैन बख्श साहब त MQM सां असांजो को बि बाज़ाब्ता तौर ते इतिहाद वग़ैरह न आहे। हिकिड़ी वेझड़ाइप हुई, हाणे हू को हुकूमत जो हिसो आहिनि। पर आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे इहा अर्ज़ु कंदुसि त हिते सिंध जे अंदरि जेके बि वफ़ाक़ परस्त पार्टियूं आहिनि, जेके बि सियासत कनि थियूं पियूं, उन सियासत में सभिनी खे सियासत करण जो हक़ आहे जेको आहे। पर असां सम्झूं था त जेका उर्दू आबादी आहे उहा सिंध जी मुस्तक़िल आबादी आहे ऐं मुस्तक़िल हुननि जा जेके मुफ़ाद आहिनि सियासी इक़्तिसादी तौरी मुआशी उहे सिंध सां जुड़ियल आहिनि। असां नथा चाहियूं त सिंध जे मुस्तक़िल माण्हुनि में को पाण में एॾो वॾो टकराव या झेड़ो थिए। उन झेड़े जा असां हमेशह मुखालिफ़ रहिया आहियूं, छो त असांजो हक़ीक़ी जेको हिते
इस्तहसाल करे पियो उहो पंजाब करे पियो। बाक़ी हिननि सां इहे जेके तव्हां ज़िक्र कया उहे एतिराज़ बिल्कुलु आहिनि, उहे शिकायतूं मूंखे बि आहिनि, भली तइलीमी पॉलिसी जे हवाले सां ॻाल्हि हुजे या NFC जे एवॉर्ड ते मां सम्झां थो जहिड़ो पीपल्स पार्टी मौक़ुफ़ रखियो तहिड़ो हिननि बि रखियो आहे जेको आहे सो, अञा हिननि वधी चढ़ी ॻाल्हि बि कई आहे जेको आहे सो। पर असेंबलियुनि जे अंदरि जॾहिं ॻाल्हि ॿोल हले थी त ॾिसण में अचे थो त हिननि कंहिं न कंहिं हवाले सां वरी बि मौक़ुफ़ पंहिंजो जेको आहे सो रखनि था पिया, पर उन सां मूंखे को बि सरोकार न आहे। असां चऊं था त उर्दू ॻाल्हाईंदड़नि ऐं सिंधियुनि जे विच में जेके बि मामला ऐं मसइला आहिनि ऐं सम्झां थो उहे टेबल ते वेही हल थी सघनि था, उन्हनि ते गुफ़्तशुनी थी सघे थी, उन्हनि ते ॻाल्हि चवंदा न आहिनि सिंधीअ में त बाबा जेका ॻाल्हि न सां छिने उन में माण्हू काती न विझे जेको आहे सो। उन करे असां चऊं था त जेकॾहिं घर में रहंदड़ भाती पाण में विढ़ंदासीं त ॿाहिरियों हमले आवर खे अञा वधीक मौक़ो मिलंदो, असांजो वधीक इस्तहसाल कंदो, वधीक ज़ुल्म कंदो, वधीक ग़ुलामी जे ज़ंजीरनि में जकड़जी वेंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी साईं, हाँ उस्ताद यूसुफ नूनारी। हेलो जी, दा केतो ॻाल्हाए? हाँ उस्ताद यूसुफ नूनारी ॻाल्हायां पियो। उस्ताद यूसुफ नूनारी? हा जी नूनारी साहब, किथां था ॻाल्हायो? साईं हाँ कोटड़ी में ॻाल्हायां पियो साईं। त सिंध में जेका कॉम्प्रेस सियासत आहे, जी जी सवाल कयो था। अफगानिस्तान पाकिस्तान में जेका दहशतगर्दी जारी आहे, इन माहौल में जॾहिं बलूचिस्तान बांग्लादेश थियण जो ॾेख ॾेई रहियो आहे न साईं। जी 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 जी। ऐं नेटो ऐं अमेरिका हिन खिते मां पंहिंजो मुदो ॼाण ईरान में अखि विझी पंहिंजी पॉलिसी तब्दील आणे रहिया आहिनि। ऐं हिते पाकिस्तान में सदर ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी भुट्टो ऐं दौर जी उबतड़ सिंध परस्ती ॾांहुं चिटी थी रही आहे। त अहिड़े नाले ते सिंध जी आज़ादी में ईमान रखंदड़ धुरियुनि ऐं ख़ासि जिस्कम पारां सिंधी क़ौम परस्त ऐं सिंध जे आईंदे लाइ कहिड़ी हिकमत अमली अख़्तियार कई पई वञे? जी जी साईं जी सर। साईं अर्ज़ु इहा जी सर त बैन अल-अक़वामी तौर ते जेका बि सूरत हाल आहे उहा यकीनन असांजे फेवर में अचे थी। इन जे करे बि तो त सिंधी सदन खां वठी हिकिड़ा सेक्युलर रहिया आहिनि। उहा असांजे खमीर में असांजे रत में शइ शुमार आहे त असां हमेशह दहशतगर्दी खे कंडेम कयो आहे, दहशतगर्दी खे निंदियो आहे ऐं उन जे सिंधी माण्हू हमेशह ख़िलाफ़ रहिया आहिनि। हाणे ज़रदारी साहब जो जेको मतिलबु सिंध जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए थी, सुठी ॻाल्हि आहे त सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी धरती, पंहिंजो वतन, पंहिंजी सकाफ़त यादि अचे ऐं उन ते स्टैंड वठणु खपेनि। पर असांजो इहो सुवालु आहे त इक़्तिदार जे लाइ सिंध जो जेकॾहिं कार्ड इस्तेमालु कजे ऐं सिंधियुनि खे कुझु ॾेई बि न सघिजे, पर ज़रदारी साहब वाकई जेकॾहिं एतिरी क़ौम सां हमदर्दी मोहबत रखे थो पियो त पहिरियां हुन खां हिकिड़ी शइ करायो त बाबा सिंधी क़ौम खे क़ौम सम्झे। NFC एवॉर्ड ते मुकमिल ख़ामोशी अख़्तियार करे सभु टपड़ पंजाब जे हवाले करे छॾिजनि। बलोचनि सां हेॾी सारी जाती थी थिए, बलोचनि खे चंद नौकरियूं ॾेई उन्हनि खे राज़ी कजे, पर मां सम्झां थो बलोचनि हुन जे इन आश खे मुकमिल तरह रद्द करे छॾियो आहे। प्रोग्राम आवाम आडो में हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। प्रोग्राम आवाम आडो में हिकु भेरो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असांजी महिमान शख़्सियत आहिनि साईं बशीर कुरैशी साहब। सिंधी माण्हुनि खे कराची में जेको आबाद करण लाइ या उन्हनि खे रोज़गार ॾियण लाइ या उन्हनि जे जेके ॻोठाणा आहिनि सिंधी उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ तव्हां पंहिंजे थोरो कारकर्दगी थोरो रोशनी विझंदा। ऐं ॿियो छा तव्हां 21 जनवरी ते जेको STP जो जलसो आहे उन में शिरकत कंदा? ऐं बसि इन तव्हांजो जवाबु मां पाण सुभाणे प्रोग्राम ॾिसी करे ॿुधंदुसि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। साईं अज़ीम शाह साहब, सभ खां त पहिरियों उर्दू आबादी जे हवाले सां ऐं तक़रीबन 2-3 सवालनि में इन शइ खे चिटो ऐं वाज़े कयो आहे त उर्दू आबादी जो मुस्तक़िल जेको जीअण मरण हिन धरती सां जुड़ियल आहे। कुझु शिकायतूं एतिराज़ात आहिनि जेके आउं सम्झां थो टेबल ते वेही पाण में बिरादरी जे सिस्टम तहत जीअं हल थींदा आहिनि उहे हल थी सघनि था। असुलु जेको सिंध जो इस्तहसाल करे पियो, असांखे उन जे लाइ पाण जा जेके आहिनि से जदोजहद जो रुख ओॾां करण जे लाइ असां कोशिशूं ऐं जदोजहदूं कयूं पिया जेको आहे सो। छो त जेतिरे ताईं
पंहिंजो जदोजहद जो मक़सदु चिटो वाज़े ऐं क्लियर न हूंदो ओतिरे ताईं असां उन सही रुख ॾांहुं वञी न सघंदासीं। ॿियो सवाल, कराची जे अंदरि जेके सिंधी माण्हुनि खे इहा त अॼु वक़्त जी तमामु अहम ज़रूरत आहे त कराची जे अंदरि सिंधी माण्हू अची आबाद थिए। उन में असां सिंधी माण्हुनि सां हर सित जे तावन करण जे लाइ असां तयारु आहियूं ऐं अॼु बि असां ख़ुसूसन सिंधी क़ौम खे ऐं सॼी सिंध खे इहा अपील था कयूं त कराची जे तरफ़ पंहिंजो रुख रखनि ऐं उते अचनि, छो त उते रोज़गार जा जेके मौक़िया आहिनि उहे बि घणा आहिनि। असां ॾे जेकॾहिं लाड़काणे जे अंदरि या शिकारपुर घोटकी कंदकोट में ऐं उते जेकॾहिं मज़दूरी ते वञूं था त 100 रुपियो बि असांखे नथो मिले, पर हिते मज़दूरी वारे खे बि 300 रुपया जेके आहिनि से आसानी सां मिली वञनि था। उते रोज़गार जा ज़रिया इलाही आहिनि ऐं उन करे असां सिंध जे सभिनी उन्हनि माण्हुनि खे इहा अपील कंदासीं त हू कराची जे तरफ़ अची ऐं उते पंहिंजा ॻोठ ठाहिनि, पंहिंजा घर आबाद कनि, उते रहनि। इन शइ जी सख़्तु ज़रूरत बि आहे, घुर बि आहे। वॾा वॾा कारखाना बि उते आहिनि, इंडस्ट्रीज़ बि उते आहिनि, नौकरियूं बि उते आहिनि ऐं कराची त सिंध जो दिलि आहे, सिंध जो घरु आहे। धारियो माण्हू अफ़गानिस्तान खां अची पंहिंजा ॻोठ ठाहे थो पियो, बिहार बंगाल खां अची पंहिंजा ॻोठ माण्हू ठाहीनि था जेको आहे सो, पंजाब खां अची वॾियूं पंजाब ऐं ॿियूं वॾियूं कॉलोनियूं ठहनि थियूं पियूं। आख़िर ही वतन असांजो आहे, इन जा मालिक असां सिंधी आहियूं। उन करे सिंधी माण्हुनि खे वधि में वधि अची कराची जे अंदरि आबाद करणो पवंदो। उन जे लाइ हुकुमराननि खे बि अखियूं खोलणु खपनि त पंहिंजनि माण्हुनि खे कराची जे अंदरि आबाद करे उन्हनि खे सेटल कनि। बाक़ी हिते ॾिठो ईअं थो वञे त कराची धारियो माण्हू पठाण ॻोठ ठाहे थो त उन जे लाइ फैसिलिटीज़ में माया आहिनि। MD में उते गुवाहाटी साहिबु वेठो आहे, उहो पठाण आहे, उहो त धड़ाधड़ माण्हुनि खे आबाद करे पियो, छड़ो रिश्वतूं ॻरियूं ॾिए पियो सरकार खे। उन खे हटाइण जे लाइ नथा सोचनि, पर उन्हनि सुपर हाईवे नेशनल हाईवे जा ॿिन्ही पासा हज़ारनि लखनि जे एकड़नि जे हिसाब सां हुननि धारियनि जा ॻोठ सेक्शन कराया आहिनि, आबाद कनि पिया, फैसिलिटीज़ उनखे ॾियनि पिया, गैस ते मतिलबु बिजली पाणी जी सहूलियत मुहैया कई वञे थी। पर मां वॾे ॾुख ऐं अफ़सोस सां चवां थो त जेके सिंधियुनि जा ॻोठ 100 सालनि खां 200 सालनि खां पर 500 सालनि खां वठी उन्हनि ॻोठनि जी निशानदेही करे सघां थो, जेके बिजलीअ जी सहूलियत खां, स्कूल जी सहूलियत खां, रस्ते जे सहूलियत खां महरूम आहिनि ऐं उनखे उहे फैसिलिटीज़ कोन्हनि के। सम्झां थो इहो जेको मतभेद वारो जेको रवैयो आहे सरकार जो या सिटी हुकूमत जो या ॿियनि माण्हुनि जो, उहो बंदि थियणु खपे। कराची में सिंधी माण्हुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण जे लाइ GSN क़ौमी महाज़ हर कोशिशूं वठंदो, बग़ैर पार्टी फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं पार्टी तमीज़ जे। हर सिंधी माण्हूअ जो तहफ़ुज़ करणु असां पंहिंजो क़ौमी इख़लाक़ी फ़र्ज़ु सम्झूं था ऐं उन में का बि कोताही न थींदी। अच्छा, टियों सवाल हुनजो, छा 21 जनवरी ते कोई STP जो फंक्शन आहे, हुन चयो त तव्हां शिरकत कंदव? असीं खे त अहिड़ी का, असां त हर जदोजहद जा हिमायती रहिया आहियूं। भले हिननि जा कारकुन सिंध जे मसइलनि ते शहीद थिया आहिनि बि, वञी असां जनाज़नि निमाज़नि खां वठी वेंदे एहतिजाजनि ताईं असां शामिल रहिया आहियूं। जलाल शाह जा कारकुन शहीद कयूं जेको आहे सो उन्हनि जा खणी वञी असां मतिलबु कुलनि कांधनि खां वठी हर एहतिजाज में गिरफ़्तारनि ताईं असां गॾु रहिया आहियूं। सिंध जे मामलनि ते जेका बि जदोजहद थींदी उन जा असां हिमायती आहियूं। इन सां गॾु प्रोग्राम अवाम आॾो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। थोराए थो आहियां साईं बशीर ख़ान कुरैशी साहिब जिन जो, जिन पंहिंजनि मसरूफ़ियतुनि मां वक़्तु कढी असांजे हिन प्रोग्राम में शिरकत कई। थोराए थो आहियां उन्हनि समूरनि महिरबाननि जो जिन टेलीफोन करे हिन प्रोग्राम में शिरकत कई ऐं बशीर ख़ान खां सवाल कया। ऐं थोराए थो आहियां पंहिंजे उन ऑडियंस जो समूरे वक़्तु दौरान असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु रही ऐं हिन गुफ़्तगू में पंहिंजी शिरकत खे यकीनी बणायो। ईंदड़ हफ़्ते के ॿी शख़्स सां गॾु साईं कावश जे सॼे सथ जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, जिन सिंध जे माण्हुनि सां, हिननि सभिनी दोस्तनि सां मूंखे मिलण जो जेको मौक़ो फ़राहम कयो
ऐं ख़्यालनि जी जेका मटासटा थी ऐं सॼे कावज सथ जो ख़ुसूसन KTN जो शुक्रगुज़ार आहियां। वॾी महिरबानी आहे। असांखे उमेद आहे त सिंध जा ई दर्द ऐं ॾुख सिंधी क़ौम ताईं पहुचाइण में पंहिंजूं भरपूर सलाहियतूं ऐं कोशिशूं जारी रखंदा। महिरबानी। ईंदड़ हफ़्ते के ॿी शख़्सियत सां गॾु प्रोग्राम में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। साथ सलामत।